हुकूमत तरफां डीज़ल ऐं गासलेट जे अघ में वॾी लात, पेट्रोल जो अघु बरक़रार, पेट्रोलियम शइ जे अघ में तब्दीली जो नोटिफिकेशन जारी। लाइट डीज़ल ऑयल जे अघ में 14 रुपया फ़ी लीटर घटिताई, नओं अघु 265 रुपया 65 पैसा फ़ी लीटर मुक़ररु। गासलेट जे अघ में 12 रुपया 32 पैसा ॿी लीटर लात कई वई। पेट्रोल की क़ीमत 263 रुपया 45 पैसा फ़ी लीटर ते बरक़रार। पेट्रोल की क़ीमत 263 रुपया 45 पैसा फ़ी लीटर ते बरक़रार आहे। ख़बर सां शेयर कंदा हुकूमत तरफां डीज़ल ऐं गासलेट जे अघ में वॾी लात, पेट्रोल जो अघु बरक़रार, पेट्रोलियम शइ जे अघनि में तब्दीली जो नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। लाइट डीज़ल ऑयल जे अघ में 14 रुपया फ़ी लीटर घटिताई, नओं अघु 265 रुपया 65 पैसा फ़ी लीटर मुक़ररु। गासलेट जे अघ में 12 रुपया 32 पैसा फ़ी लीटर लात की वई आहे। पेट्रोल की क़ीमत 263 रुपया 45 पैसा फ़ी लीटर ते बरक़रार आहे। ख़बर शेयर कंदा हुकूमत तरफां डीज़ल ऐं गासलेट जे अघ में वॾी लात, पेट्रोल जो अघु बरक़रार रखियो वियो आहे। पेट्रोलियम शइ जे अघनि में तब्दीली जो नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। लाइट डीज़ल ऑयल जे अघ में 14 रुपया फ़ी लीटर घटिताई कई वई आहे, नओं अघु 265 रुपया 65 पैसा फ़ी लीटर मुक़ररु कयो वियो आहे। गासलेट जे अघ में 12 रुपया 32 पैसा फ़ी लीटर लात कई वई आहे। पेट्रोल की क़ीमत 263 रुपया 45 पैसा फ़ी लीटर ते बरक़रार आहे।